सियासी इक़्तिदारनि खे पंहिंजे हथनि मां न वञाइणु घुरिजे। सियासत रवादारी जो नालो, सियासत पंहिंजे मंशूर खे खणी अवाम जे ज़हन साज़ी जो नालो। जेकॾहिं सियासी अॻवान असेंबलियुनि में वेठल उहिदेदार बि अहिड़ी ज़बान इस्तेमालु कंदा त पोइ कारकुननि जे गंदी ज़बान खे सुभाणे लीडर कीअं रोके सघंदा। सियासत त गंदी जो गार जो नालो न आहे, सियासत त कंहिंजे तज़हीक जो नालो न आहे, सियासत त कंहिंजे पटके लाहिण जो नालो न आहे। सियासत अख़लाक जे ऐं किरदार जे दायरे में जाइज़ तनक़ीद जो नालो आहे, आईने ॾेखारण जो नालो आहे। अपोज़िशन आईनो ॾेखारींदी आहे। हिते अजीब ॻाल्हि आहे, हुकूमत थी आईनो ॾेखारे, कारकर्दगी ॾेखारियो, आईनो छाजो था ॾेखारियो। तव्हां अहिड़ा कम कयो जो माण्हू राशि शारे न ॾिसनि, तव्हां अहिड़ा कम कयो जो माण्हू राशि सूमरे जे कढ न हलनि, तव्हां अहिड़ा कम कयो जो माण्हू तव्हांखे गंदा अंडा न हणनि, गारियूं न ॾियनि, माण्हू तव्हांखे गुलनि जा हार पाराइनि। सिंधी क़ौम अॼु तव्हांखे नफ़रत जे निगाह सां थी ॾिसे, छो त तव्हां अवाम जे वोट खे पंहिंजे इक़्तिदार जे लाइ इस्तेमालु कयो, तव्हां अवाम जे वोट खे पंहिंजे पेटनि जे लाइ इस्तेमालु कयो, तव्हां अवाम जे वोट खे ॿेटनि वसीलनि जज़ीरनि जे खपाइण जे लाइ इस्तेमालु कयो, तव्हां अवाम जे वोट खे दरियाह जे सौदे जे लाइ इस्तेमालु कयो, तव्हां अवाम जे वोट खे मनशियात जे बाज़ार खे गरम करण जे लाइ इस्तेमालु कयो, तव्हां अवाम जे वोट खे वॾेरनि सरदारनि ख़ाननि नवाबनि जे ज़ेर असर क़बाइली झेड़नि जे लाइ असरु कयो, तव्हां पंहिंजे वोट अवाम जे वोट खे धाड़ेलनि सां सौदेबाज़ी जे लाइ इस्तेमालु कयो। पंहिंजे किरदार ते हुक्मराननि खे नज़र करणु घुरिजे, बजाए इन जे जो उहे अपोज़िशन खे गार ऐं गंद इस्तेमालु कनि। राशिद साईं मुअज़्ज़िज़ घराणे जो रुकन आहे, पीर साहब पगारे जो पुटु आहे, हिकु वॾी गादीअ जो चश्मो चिराग आहे। राशिद साईं जा फॉलोवर्स ऐं पीर पगारे जा मुरीद बि गंदी ज़बान इस्तेमालु करे सघनि था, लेकिन सियासत में जेकॾहिं इहो सिलसिलो शुरू थियो त किथे दंग कंदो, इहो सिलसिलो न हुअणु घुरिजे। अख़लाक जे दायरे में दलील सां इख़्तिलाफ़ करे सघिजे थो, लेकिन गार सां इख़्तिलाफ़ नथो करे सघिजे, जंहिं उहा इन अमल जी हिमायत न कंदी। कौन सी? जी, उसमें तो हम पूरी दुनिया को दावत दे रहे हैं। इमाम काबा को हम दावत दे रहे हैं, इमाम मस्जिद नबवी को दावत दे रहे हैं, मस्जिद अक्सा के इमाम को दावत दे रहे हैं, अमेरिका से लेकर अफ्रीका तक पूरी दुनिया को दावत दे रहे हैं। अमन के लिए काम करने वाले इदारों को, नुमाइंदगान को हमारी कोशिश होगी कि हम तुर्की के सदर रजब तैयब अर्दवान को दावत दें, सऊदी अरब के मोहम्मद बिन सलमान को दावत दें, कतर के शेख तमीम को दावत दें, ईरान को दावत दें, पाकिस्तान के तमाम हुक्मरानों को, अपोजिशन की जमातों को, तमाम सियासी जमातों को बुलाएं। अमन के लिए हम फ़रोई इख्तिलाफ़ात को साइड पर रख कर बड़े काज के लिए सबको एक स्टेज पर जमा करेंगे, पूरे सिंध के आवाम को जमा करेंगे, दुनिया के तारीख़ का सबसे बड़ा इज्तिमा करेंगे इंशाअल्लाह। बादशाह माण्हू आयो, मज़े जा सवाल मांगो कंदा आहियो मज़ो वठण जे लाइ। सिंध असेंबलीअ में मनशियात जे ख़िलाफ़ इजलास हुक्मराननि जे अखियुनि में धूड़ विझण जे बराबरि आहे, इदारनि जे अखियुनि में धूड़ विझण जे बराबरि आहे, नेब FIA सुप्रीम कोर्ट जे अखियुनि में धूड़ विझण जे बराबरि आहे। छो त पेरा खणंदव त इहे पेरा मीरपुर साकरे खां निकिरंदा त कराची जे महलात ताईं पुॼंदा। उहे मनशियात में करप्शन जा हुजनि, उहे अटे में करप्शन जा हुजनि ख़रीदारीअ ते, उहे बोर्ड्स जे अंदरि नतीजनि जे तब्दीलीअ जा हुजनि, चाहे उहे इस्पतालुनि में करप्शन जा हुजनि, स्कूलनि में करप्शन जा हुजनि, उहे रोडनि रस्तनि में करप्शन जा हुजनि, उहे नौकरियुनि खपाइण जा हुजनि। इहो मनी ट्रेल हिकिड़े DC, हिकिड़े SP या उन जे कंहिं ऑफिसर ताईं महदूद न आहे। इहो नेब खे ॿुधायो वियो आहे, छो त नेब में पहिरियां 70 अरब रुपए हिकु साल में करप्शन जा फाइल पिया आहिनि। नेब में 70 अरब कणिक जे करप्शन, 70 अरब हिकु साल जी करप्शन, 15 सालनि जी घणी हूंदी, उहे फाइल पिया आहिनि। हथियारनि जे करप्शन जा फाइल पिया आहिनि, रोडनि जे करप्शन जा फाइल पिया आहिनि, नौकरी खपाइण जा फाइल पिया आहिनि, कारूंजर खपाइण जा फाइल पिया आहिनि, ॿेटनि खपाइण जा फाइल पिया आहिनि, जज़ीरनि खपाइण जा फाइल पिया आहिनि। हाणे नओं फाइल ठहण पियो वञे मनशियात जो, उन में पंहिंजा नाला बचाइण जे लाइ, नेब जे कार्रवाईअ खां पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ, FIA जे कार्रवाईअ खां पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ असेंबलीअ जो इजलास रटियो वियो त तव्हां आराम सां वियो, असां आहियूं न, असां कार्रवाई कयूं था, असांजे वरी निमटाए वञूं त पोइ तव्हां तवजो कजो। लिहाज़ा असेंबलीअ में मनशियात जे ख़िलाफ़ इजलास इदारनि जे अखियुनि में धूड़ विझण जे बराबरि आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। मौलाना साहब, ही जेको हींअर